वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर। असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे, छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन, अम्मा बाद। सूरतुर रहमान जी तफ़सीर जो सिलसिलो अल्लाह जी तौफ़ीक़ सां जारी आहे। अॼु असां आयत नंबर 60 खां तफ़सीर जो सिलसिलो शुरू कयूं था। अल्लाह ताला असां सभिनी खे सम्झ ऐं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान। नाहे एहसान जो बदिलो मगर एहसान, यानी एहसान ऐं भलाई जो बदिलो सवाइ भलाई जे ॿियो कुझु कोन्हे। त पहिरीं भलाई या पहिरें एहसान मां मुराद नेकी आहे, चङा कम आहिनि जेके इंसान करे थो, ऐं ॿिए एहसान मां मुराद उन्हनि जी जज़ा, उन्हनि जो बदिलो, उन्हनि जो इनाम जेको अल्लाह ताला उनखे अता फ़रमाईंदो। फ़रमाई त नेकी जो बदिलो सवाइ नेकी जे सुहिणे बदिले जे जेको जन्नत ऐं उन जी नेमतुनि जी सूरत में हूंदो उहो ई आहे। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। त पोइ ए इंसानो ऐं जिन्नो तव्हां पंहिंजे पालणहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदा। या ॿियो तर्जुमो त ए इंसानो ऐं जिन्नो तव्हां पंहिंजे पालणहार जी कहिड़ी कहिड़ी कुदरत जो इनकार कंदा। वमिन दूनिहिमा जन्नतान। ऐं इन्हनि ॿिनि खां सिवा जन्नतान ॿ बाग़ आहिनि, यानी हिकिड़ा उहे बाग़ जंहिंजो पुठियां ज़िक्र थियो, फरमाई त उन खां सिवा वधीक ॿ बाग़ आहिनि। हिते कुझु उलमा ज़िक्र कनि था त पहिरियां जेके ॿ बाग़ हुया उन मां जेके मुक़र्रबीन आहिनि, जेके अल्लाह जा नेक बंदा साबिक़ीन हुया, उन्हनि जे लाइ आला क़िस्म जा उहे हुया। ऐं ही जेके असहाबुल यमीन हूंदा, साॼे हथ वारा, ऐं उन्हनि जो मर्तबो ऐं उन्हनि जी मंज़िलत साबिक़ीन खां दर्जे में घटि आहे, उन्हनि जे लाइ हूंदा। त मतिलबु इहो त पहिरियां जेके बाग़ आहिनि उहे आला हूंदा, ऊचा हूंदा, उन्हनि जे मुक़ाबले में ही ॿ जेके बाग़ हूंदा उहे कुझु घटि हूंदा। व मिन दूनिहिमा जन्नतान। त उन्हनि ॿिनि बाग़नि खां सिवा ॿ वधीक बाग़ आहिनि। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। त पोइ इंसानो ऐं जिन्नो तव्हां पंहिंजे पालणहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। अल्लाह जूं केतिरियूं नेमतूं आहिनि, हिन दुनिया में बि आहिनि, आख़िरत में बि आहिनि। जन्नत केॾी अज़ीम नेमत आहे अल्लाह ताला जी, जेका अहले ईमान खे अल्लाह ताला अता फ़रमाईंदो। ऐं हिन जे लाइ सभ खां जेका अहम शइ आहे, हिन जन्नत जंहिंजो असां तारुफ़ ॿुधी रहिया आहियूं, जेके अज़ीम नेमतूं आहिनि जंहिं जहिड़ियूं दुनिया में आहिनि ई कोन, जेके कंहिं अखि कोन ॾिठियूं, कंहिं कन जंहिंजे मुतालिक़ ॿुधो ई कोन, एतिरे ताईं जो कंहिं इंसान जे दिलि में जंहिंजो ख़्यालु ताईं कोन आयो आहे। जीअं सही मुस्लिम जी हदीस गुज़िरियल दर्स में बि बयानु थी, उहा केॾी अज़ीम उहा जन्नत हूंदी। त केॾो उहो इंसान बदनसीब आहे जेको दुनिया जी हिननि हक़ीर नेमतुनि में अची करे ऐं पंहिंजी नफ़्स जी पैरवी में अची करे गुनाह करे उन जन्नत खां जेका अज़ीम नेमत आहे उन खां पंहिंजो पाण खे महरूम करे थो। हिन में मक़सदु इहो आहे बयान जो त असां उन जन्नत ॾांहुं रग़बत कयूं। लिमिस्लि हाज़ा फ़लयअमलिल आमिलून। फरमाई त अहिड़ी नेमतुनि जे लाइ, अहिड़ी जन्नत जे लाइ अमल करण वारनि खे खपे त अमल कनि। इहा हक़ीक़ी कामयाबी आहे, आख़िरत जी कामयाबी। फ़मन ज़ुहज़िह अनिन नारि व उदख़िलल जन्नत फ़क़द फ़ाज़। फरमाई त जेको जहन्नम खां बचायो वियो, जन्नत में दाख़िल थी वियो, इहो माण्हू हक़ीक़ी सचो कामयाब इहो ई आहे। दुनिया जी कामयाबी कहिड़ी आहे? आर्ज़ी आहे, वक़्ती आहे, ऐं उन नेमत जे लाइ आहे जेका ख़तमु थियण वारी आहे ऐं ख़बर न आहे त इंसानु उन मां फ़ाइदो बि वठी सघे या न वठी सघे,
जॾहिं त जन्नत जी कामयाबी हक़ीक़ी कामयाबी आहे ऐं उन में असांखे रग़बत करणु खपे, इहो शौक़ु असां में हुजणु खपे त अलाह ताला कहिड़े नमूने सां उन्हनि जन्नतुनि जो तारुफ़ कराए बार बार पंहिंजी नेमतूं असांखे यादि ॾियारे रहियो आहे। मुदहामतान फरमाए त उहे ॿ जेके बाग़ हूंदा वधीक उहे चिहच सावा हूंदा। मुदहामतान यानी जीअं जंहिं जाइ ते ऊंदह थी वञे, मतिलबु त उते एतिरा वण हूंदा ऐं उन्हनि जा पन अहिड़ा हूंदा ऐं उन्हनि जा मेवा ईअं हूंदा जो ॼणु ऊंदह हुजे, ईअं चिहच सावा उहे हूंदा। त हीअ अलाह जी नेमत हूंदी, इहे वण उन में जेके चिहच सावा हूंदा। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान त पोइ इंसानो ऐं जिन्नो तव्हां पंहिंजे पालणहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदा। फ़ीहिमा ऐनानि नज़्ज़ाख़तानि फरमाईं त उन में ॿ चश्मा आहिनि, नज़्ज़ाख़तानि जेके उॿरंदड़ आहिनि, जिन जो पाणी जेको आहे उॿरी रहियो हूंदो ऐं उछलजी रहियो हूंदो, इहे ॿ चश्मा उन्हनि ॿिनि बाग़नि में हूंदा। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान त पोइ इंसानो ऐं जिन्नो तव्हां पंहिंजे पालणहार जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदा। फ़ीहिमा फ़ाकिहतूं व नख़लूं व रुम्मान उन्हनि में यानी उन्हनि ॿिनि बाग़नि में जेके वधीक बाग़ जिन जो ज़िक्र थियो, फ़ाकिहतुन मेवा हूंदा, व नख़लुन ऐं खजियूं हूंदियूं, व रुम्मान ऐं ॾाढ़ूं हूंदा। इहे मेवा अलाह ताला इन जो ख़ासि करे ज़िक्र कयो। मक़सदु ॿुधाइण जो इहो आहे त जेके शयूं तव्हां ॾिसो था, तव्हांजे साम्हूं आहिनि, अहले अरब में इहे शयूं आम हूंदियूं हुयूं ऐं मिसाल उहो ई हुजे थो जेको माण्हू खे सम्झ में अचे, वरना जन्नत में हर उहा शइ हूंदी जंहिंजी ख़्वाहिश, जंहिंजो ख़्यालु इंसान जे दिलि में ईंदो, उहा हर शइ अलाह ताला हुनखे अता फ़रमाईंदो। फ़रमाईं त उन में मेवा ऐं खजियूं ऐं ॾाढ़ूं हूंदा। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान त पोइ जिन्नो ऐं इंसानो तव्हां पंहिंजे पालणहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। फ़ीहिन्न ख़ैरातुन हिसान उन्हनि में ख़ैरात बहितरीन हिसान ऐं ख़ूबसूरत हूरूं हूंदियूं। ख़ैरात बहितरीन यानी उनजो ज़ाहिरी जेको अख़लाक़ हूंदो तमामु बहितरीनु हूंदो। उनजे अख़लाक़ जी अलाह तारीफ़ कई आहे त उनजो अख़लाक़ बि तमामु बहितरीनु हूंदो। औरत केतिरी ख़ूबसूरत हुजे लेकिन बद अख़लाक़ हुजे त उन में को ख़ैरु कोन्हे। इन जी पहिरीं ख़ूबी हूरुनि जी जेके जन्नत में आहिनि इहा हूंदी जो उन्हनि जो अख़लाक़ तमामु आला हूंदो, तमामु सुहिणी ऐं वणंदड़ उन्हनि जी गुफ़्तगू हूंदी। हिसानुनि ऐं उहे हसीन हूंदियूं, ख़ूबसूरत हूंदियूं। त ॿई ज़ाहिरी जेको हुननि जो हुस्न आहे उहो बि अलाह ताला ज़िक्र कयो ऐं जेको बातिनी जेको उनजो हुस्न आहे अख़लाक़ हूंदो उनखे बि अलाह ताला ज़िक्र कयो आहे त ॿिन्ही में उहे आला ऐं फ़ाइक़ हूंदियूं। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान त पोइ इंसानो ऐं जिन्नो तव्हां पंहिंजे रब जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। हूरुन मक़सूरातुन फ़िल ख़ियाम ऐं हूरूं हूंदियूं मक़सूरातुन जेके बंदि हूंदियूं फ़िल ख़ियाम ख़ेमनि में, तंबुनि में। इहे हूरूं ईअं कोन हूंदियूं त ॿाहिरि हर जाइ ते नज़र अचनि, बल्कि उहे बंदि हूंदियूं फ़िल ख़ियाम उन्हनि ख़ेमनि में, तंबुनि में। हिन में बि अलाह ताला ज़िक्र कयो आहे हूर जेका कामिल तरीन हूंदी, जन्नत जी नेमतुनि मां अहम तरीन नेमत आहे, उहा बि बंदि हूंदी। त दुनिया में जेका परदे जी अहमियत आहे औरतुनि खे सम्झणु खपे त जेको अलाह ताला उनखे परदे जो हुकुम ॾिनो आहे जो केतिरो ज़रूरी आहे त जंहिंसां उन्हनि जी हिफ़ाज़त बि आहे हर तरह जे ओबाशनि खां ऐं फितननि खां। ऐं अलाह ताला हिननि जेके जन्नती हूरुनि जो ज़िक्र कयो फ़रमाईं त उहे उन्हनि तंबुअनि में फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान त पोइ जिन्नो ऐं इंसानो तव्हां पंहिंजे पालणहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदा। लम यतमिसहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान फ़रमाईं त न छुहियो हूंदो उन्हनि खे, उन्हनि हूरुनि खे इंसुन
कंहिं इंसान क़ब्लहुम उन्हनि खां पहिरीं, उन्हनि जन्नतुनि खां पहिरीं जिन खे अल्लाह ताला उहा नेमत अता कंदो हुरनि जी, उन्हनि खे कंहिं इंसान ऐं कंहिं जिन उन्हनि खां अॻु कोन छुयो हूंदो। या बि अल्लाह ताला उन्हनि में इहा अज़ीम ख़ूबी रखी आहे उन्हनि जी, जो उन्हनि खे कंहिं हथ बि कोन लॻायो हूंदो। हूर खे हूर उन जे लाइ चयो वञे थो जंहिंजो हूरुन ऐना, यानी वॾियुनि अखियुनि वारी जेका ख़ूबसूरत जेका औरत हुजे उनखे चयो वञे थो त उहे ख़ूबसूरत हुजूं, उन्हनि जो हुस्न ज़ाहिरी उहो बि हूंदो ऐं बातिनी बि हूंदो, जंहिंखे क़ुर करीम ज़िक्र कयो त उन्हनि जो अख़लाक बि इंतिहा दर्जे जो हूंदो ऐं पंहिंजे मुड़ुसनि सां इंतिहा दर्जे जी मुहबत करण वारियूं हूंदियूं ऐं तमामु अख़लाक वारियूं हूंदियूं। त इहे अज़ीम ख़ूबियूं आहिनि जन्नती हुरनि जूं, या उहे औरतूं जिन खे अल्लाह ताला जन्नत अता फ़रमाईंदो। यकीनन उन्हनि जो मामिलो बि हिननि हुरनि खां बि मथे हूंदो, छो त अल्लाह ताला अमल जे करे दुनियावी औरत खे जन्नत ॾींदो, जॾहिं त हुरनि खे अल्लाह पैदा ई उन जन्नत में कयो आहे। लिहाज़ा उलमा जे कौल जे मुताबिक़ दुनियावी औरत जेका जन्नत में दाख़िल थींदी त उहा उन्हनि हुरनि खां बहितर हूंदी। मुत्तक़ीन अला रफ़रफ़िन ख़ुदरियूं अबकरीन हिसान, मुत्तक़ीन टेक लॻाईंदड़ हूंदा, अला रफ़रफ़िन ख़ुदरिन सावन विहाणनि ते, व अबकरीन हिसान ऐं सुहिणियुनि पथारियुनि ऐं सेजुनि ते। अल्लाह ताला जन्नतुनि जो ज़िक्र कयो त उन्हनि जो हाल कीअं हूंदो जन्नत में। उहे टेक लॻाए वेहंदा जेके साए रंग जा ख़ूबसूरत विहाणा हूंदा ऐं आला क़िस्म जा पलंग हूंदा जेके उन्हनि जे लाइ हूंदा ऐं उन ते उहे टेक लॻाए वेहंदा। इहे जन्नतुनि जी ते उहा नेमत आहे जेका अल्लाह ताला कंदो, हर तरह जो सुख राहत अल्लाह उन्हनि खे अता फ़रमाईंदो ऐं हर तरह जो आराम ऐं सुकून उन्हनि खे मुयसरु हूंदो। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, त पोइ इंसानो ऐं जिन्नो तव्हां पंहिंजे पालनहार जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदा। तबारक अस्मु रब्बिक ज़िल जलालि वल इकराम, बाबरकत आहे तुंहिंजे रब जो नालो, ज़िल जलाल जेको जलालत वारो, अल वल इकराम ऐं इज़त वारो आहे। अल्लाह रब्बुल इज़त जो नालो बाबरकत आहे। हिते हर नालो अल्लाह जो मुराद आहे। अल्लाह जा जेके नाला आहिनि सभु बरकत वारा आहिनि, उन ई जलालत ऐं बुज़ुर्गी वारा आहिनि, वल इकराम ऐं इज़त वारा आहिनि। त हिन जो मतिलबु इहो आहे त अल्लाह ताला जा जेके नाला आहिनि उन्हनि जी बरकत खे इंसानु हासिलु करे। जीअं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमानु आहे त इन्ना लिल्लाहि तआला तिसअतन व तिसईन इस्मन, अल्लाह ताला जा 99 नाला आहिनि जिन जी फ़ज़ीलत इहा आहे मन अहसाहा दख़ल अल जन्नह, जेको उन्हनि खे यादि कंदो, उन्हनि खे सम्झंदो, उनजे माना ऐं मफ़हूम खे ऐं उनजे मुताबिक़ पंहिंजो अक़ीदो ऐं अमल ठाहींदो, अल्लाह जी इबादत कंदो, त उहे नाला उन्हनि जी बरकत सां उहो माण्हू जन्नत में दाख़िल थींदो। अल्लाह जे नालनि जी बरकत आहे। अल्लाह ताला खां जॾहिं इंसानु दुआ करे त अल्लाह ताला खे बाबरकत नालनि जो वास्तो ॾे, जीअं ए अल्लाह तूं रहीम आहीं, मूं ते रहम कर, ए अल्लाह तुंहिंजी सिफ़त रज़ाक आहे, तूं पंहिंजे ॿाननि खे रिज़िक ॾींदो, ए अल्लाह मूंखे रिज़िक अता फ़रमाए। त जहिड़ो पंहिंजो मुतालबो जेका पंहिंजी ज़रूरत पेश करे उनजे मुताबिक़ अल्लाह जा जेके नाला आहिनि, जेके सिफ़तूं आहिनि, उन्हनि खे ज़िक्र करे ऐं उनजो अल्लाह खे वसीलो ॾे, वास्तो ॾे। इहो अज़ीम वसीलो ऐं वास्तो आहे जेको अल्लाह ताला खे पसंदि आहे। त फ़रमाई त तुंहिंजे रब जो नालो बाबरकत आहे, बाबरकत आहे, ज़िल जलाल वल इकराम, जेको हर तरह जी इज़त जो ऐं इकराम जो मुस्तहिक़ आहे। इन जो हिकिड़ो मतिलबु इहो बि आहे इकराम, त अल्लाह ताला जो तव्हां इकराम कयो। अल्लाह ताला जो इकराम कीअं थींदो त अल्लाह ताला जी हमद बयानु कयो, अल्लाह ताला जी पाकीज़गी खे बयानु कयो ऐं उन्हनि नालनि सां अल्लाह खे सॼो, वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदऊहु बिहा, फ़रमाई त अल्लाह ताला जा प्यारा प्यारा नाला आहिनि, तव्हां उन्हनि नालनि सां अल्लाह खे सॼो, अल्लाह खे पुकारियो। त अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला जेको कुझु हिन सूरत रहमान में बयानु थियो,
अल्लाह ताला असांखे सभ खां पहिरीं उन जी सम्झ अता फ़रमाए ऐं उन खां पोइ अल्लाह ताला असांखे इहा तौफ़ीक़ ॾे उन जे मुताबिक़ असां पंहिंजो अक़ीदो ठाहियूं, पंहिंजो अमल ठाहियूं ऐं अल्लाह ताला जेके नेमतूं जन्नत जूं ज़िक्र कयूं अल्लाह ताला असां सभिनी खे अता फ़रमाए ऐं जहन्नम खां अल्लाह ताला डिॼारियो। अल्लाह ताला उन जहन्नम खां असांखे पंहिंजे हिफ़्ज़ ऐं अमान में रखे। हाज़ा व बिल्लाहि तौफ़ीक़ व सल्लल्लाहु अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।